अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हम थ्री यूट्यूब चैनल ते अवां खे भलीकार। एकता जे हवाले सां मुख़्तलिफ़ तक़रीबात थियनि थियूं पियूं, इन करे तव्हां असांखे एकता जे रंग में ॾिसो पिया। सिंध जो हिकिड़ो चहिरो आहे, उहो सूफ़ी चहिरो आहे। ऐं सिंध सिर्फ़ु हिन वक़्त जी सिंध न आहे, इंडस वैली पूरो इलाइक़ो जेको आहे इहो सिंध आहे। सिविलाइज़ेशन, सूफ़ीज़म, कानून, इन्हनि टिनि शयुनि खे असां ॾिसूं त पहिरीं त जंगल हुयो, जंग जो कानून हुयो जेको ॾाढो सो गाबो हुयो, उहा सिविलाइज़ेशन कोन हुई। पोइ माण्हुनि वेही सोचियो त हिक ॿिए खे आराम कीअं ॾियूं, सुख सां पाण कीअं रहूं ऐं ॿियनि खे सुख सां रहणु कीअं ॾियूं। पोइ उन्हनि सिविलाइज़ेशन हिकिड़ी ठाही मुख़्तलिफ़ नदियुनि जे किनारनि ते, जेका नील सिविलाइज़ेशन आहे, इहे इंडस सिविलाइज़ेशन आहे। ऐं पोइ सिविलाइज़ेशन जा कुझु कानून ठाहिया विया। असां वटि महिमान आहिनि डॉक्टर प्रोफेसर सैयद सरदार अली शाह लखयारी साहब, पाण लॉ जो जेको कैंपस आहे उन जा इंचार्ज आहिनि ऐं उते ॿारनि खे लॉ जी तइलीम ॾियनि था पिया। पर हिन वक़्तु पूरी दुनिया में हिकिड़ी नई शइ थी जेका डिस्कशन में आई डॉक्टर साहब सां, अरब कंट्रीज़ स्टार्ट कयो आहे सूफ़ीज़म खे ॻोल्हणु ऐं सूफ़ीज़म जी प्रचार करणु। छो त हुननि सम्झो त पूरी दुनिया जे माण्हुनि वटि मुस्लमान जो हिकिड़ो ग़लति परसेप्शन वञे थो पियो। छो त मुस्लमाननि जो अफ़गानिस्तान ॾिसिजे, पाकिस्तान ॾिसिजे या जिथे बि हुजे, त ईअं सम्झो आर यू मुस्लिम, त हू ख़ौफ़ खाइनि था। अरब कंट्रीज़ खे इहा ॻाल्हि तमामु घणी बुरी लॻी ऐं पोइ हाणे उन ते उन्हनि तहक़ीक़ कराई आहे। जॾहिं तहक़ीक़ उन्हनि कराई आहे त सभ खां पहिरीं उन्हनि खे इहा रस्तो मिलियो त सिंध वारनि खां पुछो त सूफ़ीज़म छा आहे। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं तव्हांखे बि एकता जूं मुबारकूं हुजनि। साईं अव्हांखे बि एकता जूं मुबारकूं हुजनि ऐं तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे मदद कयो। टॉपिक ही नओं आहे ऐं असां लाइ नओं आहे, छो जो असां वटि अहिड़ी शइ जी करे डिस्कशन थिए कोन थी। कानून ऐं सूफ़ीज़म जो पाण में कनेक्शन कहिड़ो आहे, इहो बेसिक टॉपिक हुयो। जी तव्हां तारीफ़ी डिस्कशन में ॻाल्हि कई त दुनिया मुसलमाननि खां इन करे ख़ौफ़ज़दा आहे जो हिते असां वटि एक्सट्रीमिस्ट आहिनि। हिकिड़ो परसेप्शन जुड़ी वियो आहे ऐं इहो का ॻाल्हि लिकल लिकायल बि कोन्हे। सो दुनिया में हाणे जेके बि अमीर मुल्क आहिनि, जंहिंमें यकीनन अरब मुल्कनि जो बि शुमार आहे, उहे चाहिनि था त मुस्लमान जो लेबल लहे। इन सिलसिले में सूफ़ीज़म जी हुननि प्रचार ॻोल्ही, सूफ़ीज़म खे हुनजो दामन झलियो त इहो हिकिड़ो वाहिद ज़रियो आहे जंहिंसां असां अदम तशद्दुद जे तरफ़ वेंदासीं। सूफ़ीज़म जी बुनियाद में सिंध जो वॾो रोल रहियो आहे। सिंध धरती जो हर माण्हू, चाहे ॻोठ में वेठल हुजे, पढ़ियल लिखियल हुजे, नौकरियुनि में हुजे, मिज़ाजनि अंदर में उन जो हिकिड़ो सूफ़ी समायल आहे। थोरो बि असां उनखे अगरि कंहिंजे प्रोफेशन खे या माण्हू खे, शख़्सियत खे थोरो बि खोटींदासीं, अंदरां असांखे को न को सूफ़ी मिली वेंदो। सो उन्हनि इहो टारगेट कयो ऐं हिते हिकिड़ी उन्हनि कॉन्फ्रेंस सॾाई मेरियट में होटल में, जंहिंमें सिंध मां तक़रीबन मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स जा, सभिनी सब्जेक्ट्स खे अगरि असीं चऊं त 100 जे क़रीब प्रोफेसर्स, स्कॉलर्स घुराया ऐं उन्हनि खे चयनि त सूफ़ीज़म ते असांखे गाइड कयो, मदद कयो। जंहिंमें हुननि हिकिड़ो कोर्स जो आउटलाइन ठाहिण जी टास्क रखियो सभिनि जे साम्हूं त तव्हां पंहिंजे पंहिंजे सब्जेक्ट में ॾिसो त सूफ़ीज़म किथे कीअं कहिड़ो रोल प्ले थो करे। मुंहिंजो तालुक़ु छो जो लॉ सां आहे ऐं PhD हुजण जे करे हुननि मूंखे मदू कयो। त पहिरीं त मूंखे इहो अजीब लॻो त लॉ ऐं सूफ़ीज़म, छो जो असां कॾहिं इन शइ खे सोचियो ई कोन हुयो। त पोइ मूं वरी इनखे 2-4 ॾींहं वेही पढ़ियो त पोइ लॻो त लॉ जो तमामु गहरो तालुक़ु आहे सूफ़ीज़म सां। ऐं उहो ईअं त लॉ बेसिकली असीं चवंदा आहियूं सेट ऑफ रूल्स एंड रेगुलेशन गिवन बाय द स्टेट। हाणे उहो सेट ऑफ रूल्स एंड रेगुलेशन जेको स्टेट थी ॾिए, उहो बेसिकली आहे माण्हू जे तहफ़ुज़ लाइ ऐं माण्हू जा जेके राइट्स आहिनि उन्हनि खे प्रोटेक्ट करण जे लाइ। सूफ़ीज़म जा जेके बेसिक प्रिंसिपल्स आहिनि,
बेसिकली त ॿ आहिनि, हिकिड़ो आहे रूहानियत जे तरफ़, ॿियो आहे मामलात, ज़िंदगी जा मामलात। हाणे जेके ज़िंदगी जा मामलात आहिनि उहे चवनि था त जियोर जीने दो, मूंखे मुंहिंजी इज़त नफ़्स, मुंहिंजी फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ प्रोफेस रिलीजन, ठीकु आहे, डिग्निटी ऑफ ह्यूमन। हाणे इहे सभु जो सभु अगरि ॻाल्हियूं ॾिसूं त इहे त बेसिकली आहिनि ई लॉ जो जुज़। त लॉ जी बेसिक बुनियादु इन्हनि ते रखियलु आहे। दुनिया जा जेके कानून ठहिया शुरू जे अवाइली दौर में या अॼु बि आहिनि, उन्हनि जी बुनियादु आहे ई हिकिड़ी त माण्हू खे तहफ़ुज़ मिले या उनजे राइट खे प्रोटेक्शन मिले। कानून त इंसान लाइ थो ठहे न। ऐं सूफ़ीज़म बि चए थी त इंसानियत अहम आहे। अगरि कानून जी पाण हिस्ट्री में पोयां वञूं त 1700 क़ब्ल मसीह में बि हिकिड़ो बादशाह हूंदो हुयो हमूराबी। मिडिल ईस्ट में हिते फ़लस्तीन वारो इलाइक़ो सॼो हूंदो, तॾहिं मुल्कनि जा बाउंड्रीज़ त कोन हुयूं। उन हिकिड़ा कानून ॾिना टेबलेट्स ते, पथर जे नंढनि उन ते लिखियलु आहे। उन जा बि जेके कानून तव्हां पढ़ंदव त उन में बि आहे त माण्हुनि जा झगड़नि में, क़ौमूं झगड़नि में इन्वॉल्व कोन थींदियूं। इंडिविजुअल अगरि विढ़नि था त उनजो फ़ैसिलो वक़्त जो काज़ी या वक़्त जो जेको जज हूंदो उहो कंदो। हमूराबी जे टेबलेट्स में हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि आहे त उन खां अॻे औरत जो जेको मक़ाम हुयो उहो ग़ुलाम सां लॻभॻि ई हुयो, ज़ाल जंहिंखे पाण जुमिले में चऊं था। हमूराबी जेके कानून ॾिना उन फस्ट टाइम औरत खे खुला जो, आज़ादी जो हक़ ॾिनो, बशर्ते के हू साबित करे त मर्द में को फॉल्ट आहे, विढ़े थो, नाजाइज़ी थो करे का। पहिरियों दफ़ो उन राइट ॾिनो। उन खां पोइ असां वटि जीअं तव्हां ॻाल्हि कई सिंध को हिन नक्शे में जेका असांजे मुश्तमिल एतिरी त कोन हुई, तमामु वॾी एराज़ी में हुई, मुल्तान खां वठी करे हिमालय जे पहाड़नि ताईं हुई। हाणे ॻाल्हि इहा आहे त जॾहिं सिंध एॾी वॾी हुई त हिन इलाइक़े में जिथे जाबिर, ज़ालिम, अशोक जहिड़ा बादशाह हुया त उते मनु शास्त्री जहिड़ा जूरिस्ट बि हुया जिन कानून ॾिना। मनु शास्त्री जा जेके बेसिक लॉस आहिनि उहो बेसिक पहिरियों पंहिंजो प्रिंसिपल आहे त सुख ऐं शांति सां रहो ऐं रहणु ॾियो। ठीकु, हा उन्हनि दौर में या कुझु उन खां बाद में हेॾां फारिस ॾांहुं, पर्शियन साइड ॾांहुं हूंदो हुयो साइरस। साइरस थोरो रिजिड हुयो एज़ कंपेरेटिवली हिन ॿिनि जी, पर ॻाल्हि उहो बि उन जेके कानून ॾिना ॻाल्हि उन में बि ह्यूमन राइट्स जी हुई। उन खां पोइ अगरि हिस्ट्री में थोरो ॿाहिरि अचूं, अञा ॾिसूं त रसूल करीम जेका आख़िरी ख़ुतबो ॾिनो उन में बि बराबरी जी ॻाल्हि आहे, इंसाफ़ जी ॻाल्हि आहे, औरतुनि सां इंसाफ़ जी ॻाल्हि आहे। वरी सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ 1948 में यूनाइटेड नेशन हिकिड़ो जनरली तौर ते ह्यूमन राइट्स जो डॉक्यूमेंट ॾिनो जेके असां चऊं था यूनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट्स। यूनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट्स बेसिकली जेके बि फंडामेंटल राइट्स आहिनि सभिनी ते मुश्तमिल हिकिड़ो डॉक्यूमेंट आहे, जेको फोर्सेबल त कोन था पाण खे चई सघूं, पर गाइडलाइन आहे सभिनी मुल्कनि जे लाइ। अव्हां पंहिंजे कॉन्स्टिट्यूशन में फंडामेंटल राइट अहिड़े क़िस्म जा रखो। हाणे उहे जेके फंडामेंटल राइट आहिनि उहे सभु जा सभु आउं चवां त सूफ़ीज़म ई आहे। वरी उन में ख़ासि तौर ते नंढनि ॿारनि ऐं जेके औरतूं ॿार थियूं ॾियनि उन्हनि जो, ऐं उन्हनि ॿारनि जो बि ज़िक्र आहे जेके ॿार असीं चवंदा आहियूं अनवेडलॉक आहिनि, निकाह खां सवा थिया इंसान त आहिनि, उन्हनि जी प्रोटेक्शन जी, उन्हनि जी राइट्स जी बि ॻाल्हि आहे। उहो जेको डॉक्यूमेंट ॾिनो यूनाइटेड नेशन, इहो हिकिड़ो मुकमिल मुफ़सिल क़िस्म जो ह्यूमन राइट्स ते मबनी डॉक्यूमेंट हुयो। हाणे इहो जेको लॉ जी हिस्ट्री थी, वरी उन खां पोइ थोरो त असां अचूं पंहिंजनि कानूननि ते, त कॉन्स्टिट्यूशन आहे आर्टिकल 8 खां 28 ताईं सभु जा सभु ह्यूमन राइट्स आहिनि। चऊं था त इहे आहिनि 20 पर 20 कोन था थियनि, छो जो ए बी सेक्शन अचनि था ते वधि अथनि, पर बज़ाहिर 8 खां 28 ते सभु जा सभु ह्यूमन राइट्स आहिनि। त डिग्निटी ऑफ मैन,
कंहिंखे फ्रीडम ऑफ freedom एक्सप्रेशन, expression, फ्रीडम ऑफ movement, प्रीचिंग, freedom of एहतिजाज जो हक़, प्रेस, फ्रीडम ऑफ प्रीफेस, रिलीजन आहे, पंहिंजे मज़हब को ऑप्ट करे ऐं उनजी प्रचार करे, सभु आज़ादियूं आहिनि। कानून खे असां वटि हिकिड़ो तसवुरु इहो आहे त कानून माना ॿध छोड़। जीअं असीं पढ़ाईंदा आहियूं त ॿिनि क़िस्मनि जा कानून ठहनि था, हिकिड़ो सिविल रॉन्ग्स आहे, ॿियो क्रिमिनल रॉन्ग्स आहे। सिविल रॉन्ग माना अव्हांजी प्रॉपर्टी सां रिलेटेड अगरि को केस थिए थो। ॿियो वरी आहे कि माण्हू खे तव्हां हर्ट कयो, का तकलीफ़ ॾिनी, कानून जे मुल्क जे रियासत जे कानून खे तव्हां ब्रेक कयो, क्रिमिनल लॉ। हाणे टोटल जेके बि कानून जा सब्जेक्ट आहिनि उन में पनिशमेंट जो कानून आहे PPC, पाकिस्तान पेनल कोड। स्पेशल लॉज में किथे किथे पनिशमेंट जो ज़िक्र आहे। कानून जी जेकी बेसिक फिलॉसफी आहे, बेसिक जेका बुनियाद आहे, जड़ आहे, उहा आहे ह्यूमन राइट्स। उन जे बुनियाद ते कानून ठहिया ऐं कानून माण्हू खे प्रोटेक्शन ॾियण लाइ ठहियो। हाणे चऊं था त इन जो ऐं इहो सिमिलर या इन जी कनेक्शन कहिड़ो आहे सूफ़ीज़म सां, त सूफ़ीज़म जा जीअं पाण ज़िक्र कयो त बेसिक ॿ ब्रांचिस खणी चऊं, हिकिड़ी रूहानियत आहे जेको माण्हू जो पंहिंजो ज़ाती रूहानी अमल आहे, ॿियो आहे मामलात उहे सभु जा सभु उहे ई आहिनि जेके ह्यूमन राइट्स में। त माना हिननि जो वॾो पाण में ज़ाती तौर ते मेलाप आहे। सूफ़ी खे ईअं चऊं त इंसान दोस्त आहे, हुन वटि का बि मतभेद कोन्हे, नफ़रत कोन्हे, कावड़ कोन्हे, हसद कोन्हे, ऐं ॿिए खे बि जेको बि आहे बिना रंग नस्ल जे ऐं बिना कंहिं मज़हबी तफ़रक़े जे इंसान सम्झे थो। ऐं आइन पाकिस्तान या दुनिया जा जेके बि सिविलाइज़्ड आइन आहिनि उहे बि हिकिड़ो इमरानी मुआइदो आहिनि स्टेट ऐं पब्लिक जे विच में, उते बि का मतभेद कोन्हे। के जेकॾहिं उहो उन मुल्क जो आहे त उहो भली कहिड़े बि मज़हब सां तालुक़ु रखे थो, उनजो अछो आहे, कारो आहे, गोरो आहे, नंढो आहे, डिघो आहे, बिंदरो आहे, उन खां हटी करे, नस्ल खां हटी करे उहो हिकिड़ो इंसान आहे, इंतिहा पसंदी खां परे आहे। त जेकॾहिं तव्हां ॿुधायो था 8 खां 28 कानून इंसान खे प्रोटेक्ट कनि था, उनजा बुनियादी हक़ ॾियनि था, सूफ़ीज़म जी इहा प्रचार थो करे। ऐं हाणे इहा ॻाल्हि असांजे अरब सॻोरनि जे ज़हन में आई आहे। इनखे तव्हां ॿुधायो अरब सॻोरा हाणे इन लाइ छा था कनि? सॼी हाणे अरब सॻोरनि, न सिर्फ़ु अरब सॻोरा पर यूरोप इन ते तमामु घणो कमु पई करे त जेको दुनिया मां एक्सट्रीमिज़म आहे इनखे कीअं ख़तमु कजे। त यूरोप, इवन अरब या इवन अमेरिका, कनाडा में यूनिवर्सिटी ऑफ टोरंटो में त PhD कराई थी वञे सूफ़ीज़म ते। तव्हां अंदाज़ो करियो त कनाडा, अमेरिका जहिड़ा एडवांस मुल्क इनखे एॾो इम्पोर्टेंट था सम्झनि। दुनिया इंतिहा पसंदी जे जेको अचे पई लहर उन मां ॿाहिरि निकिरंदी ऐं PhD था कराइनि सब्जेक्ट्स में, इनखे इन पिया कनि। त इन जी अहमियत खे नज़र में रखी इहा कॉन्फ्रेंस थी हुई मेरियत में। हाणे तक़रीबन सभिनी सब्जेक्ट्स में हो इन जो हिकिड़ो अदम तशद्दुद जो माना चैप्टर बि रखिबो। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां कमु शुरू करे छॾियो आहे, काफ़ी हद ताईं कमु करे विया आहियूं। असां पंहिंजी टीम बि मूं ठाहे छॾी आहे। असां लॉ, नेक्सस ऑफ लॉ एंड सूफ़ीज़म, इहो इन ते असां कमु करियूं पिया त इन्हनि ॿिन्ही जे मिलाप जे करे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं सेम आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं शयुनि ते कंट्राडिक्शन आहे। पाण वांगुरु इंसान सम्झो उनखे, बसि उनखे रंग नस्ल छॾे ॾियो, मज़हबी मतभेद छॾे ॾियो, इंसान आहे। ऐं जेसिताईं तव्हांखे तंग नथो करे तेसिताईं तव्हां उनखे जीअण ॾियो। जेकॾहिं तंग बि करे थो कंहिं मसइले में त उनजे लाइ वरी तव्हां वटि कानून आहे। तव्हां पाण कानून पंहिंजे हथ में न खणो, भली तव्हांखे कंहिं तकलीफ़ ॾिनी हुजे, पर उन लाइ तव्हां हिकिड़ो कोड ऑफ लॉ आहे, कानून ठहिया पिया आहिनि, स्टेट कानून ठाहे तव्हांखे प्रोटेक्ट कयो आहे। उते अची तव्हां शिकायत कयो त जीअं स्टेट उन माण्हू खे जंहिं तव्हांखे तकलीफ़ ॾिनी आहे उनखे जोगी सज़ा ॾेई सघे। सो हाणे जीअं पाण डिस्कस कयो त जॾहिं बि ॿिनि माण्हुनि जे विच में कंहिं ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ थींदो आहे, हर मां पार्टी सम्झंदी आहे त आउं सही आहियां। इहा ॻाल्हि तय कंदी आहे थर्ड पार्टी, टियों माण्हू तय कंदो त तव्हां में सही केरु आहे। अदरवाइज़ माण्हू बाइस हूंदो आहे, पंहिंजे मामले में सम्झंदो आहे त आउं ई सही पियो चवां। इन जे करे ई काज़ी जो, कोर्ट जो, जज जो बेसिकली रोल आहे त उहो इन्हनि खे तय करे। अल्लाह तबारक व ताला कलाम पाक में कयो, फरमायो त
वकरमना बनी आदम, हर कंहिंजी तकरीम कयो, हर कंहिंजी इज़त करियो, बनी आदम जी। मुस्लमान जी ॻाल्हि कोन्हे, ज़बरदस्त। बनी आदम जी ॻाल्हि आहे। अलाह तबारक व तआला क़ुर में केतिरनि ई जॻहियुनि ते इहो चयो आहे त इंसानियत जी ॻाल्हि आहे, हिकिड़े कंहिं क़ौम जी, मज़हब जी, हिकिड़े कंहिं इलाइक़े जी ॻाल्हि न आहे, हर जॻह ते इंसानियत जी ॻाल्हि आहे। ऐं हू पाण बज़ाते ख़ुदि रब्बिल आलमीन आहे, रब्बिल मुस्लिमीन कोन्हे, हू रहमतुल आलमीन आहे, रहमतुल मुस्लिमीन कोन्हे। रसूल करीम जो जेको रोल मॉडल हुयो, तव्हां ॿुधायो पिए त उते को सेंटर ऑफ नॉलेज जे नाले सां हिकिड़ो इदारो कमु करे पियो। दुबई में हिकिड़ो इदारो आहे सेंटर ऑफ नॉलेज, उन्हनि इहो सॼे कम जो ज़िम्मेदारी कुल्हनि ते खई आहे। उते आहे प्रेम साहब आहे, उन इहो कमु में हथु विधो आहे, शाबाश जस लहणे। यकीनन सिंधी नस्ल सां यकीनन सिंधी आहे, ऐं उन ई शायदि पंहिंजे हुननि पार्टनर्स सां इहा ॻाल्हि कम्युनिकेट कई आहे त इहा सिंधी क़ौम ई आहे जेका तव्हांखे सूफ़ीज़म, अदम तशद्दुद जो जेको रस्तो आहे इहे ॾसींदा। ऐं इहो ई सबबु आहे त हुननि असां वटां हितां खां शुरूआति कई आहे। डॉक्टर प्रेम साहब जो इहो चवणु हुयो त इहो अॻियां असीं खणी यूरोप में इहो साॻियो प्रोग्राम खणी वेंदासीं, ऐं मे बी अमेरिका कैनेडा ॾे बि इहो खणी वञूं। सो मतिलबु चवण जो त पूरी दुनिया जी नज़र हाणे अव्हां सिंधियुनि ते अची बीठी आहे, ऐं इहो मुंहिंजे ख़्याल में तमामु वॾो ऑनर आहे। सिंध जी सोसाइटी बि हींअर पंहिंजो पाण खे शो करे पई, रवादारी जे नाले सां, बर्दाश्त करण जे नाले सां, ॿिए खे सहप जे नाले सां, तशद्दुद खां परे हटण जे नाले सां, त सिंध पंहिंजो चहिरो जेको पुरमुन चहिरो आहे उहो ॾेखारे पई दुनिया खे। ॾिसो न, असांजो जेको बेसिक मज़हबी, असांजो सिंधी मज़हबी स्कॉलर आहे, उहो बि इहा ॻाल्हि थो करे त बाबा मूंखे प्रॉब्लम न कर, आउं बि तोखे कोन थो कयां, तूं मुंहिंजनि मज़हबी शख़्सियतुनि जी इज़त कर, ऐं तुंहिंजी इज़त थो करियां। बिल्कुलु। असां वटि बि जेको ॿाहिरि खां आयो मज़हबी रहनुमा, उन त अची एक्सट्रीमिज़म ॻाल्हि कई, असांजो जेको लोकल आलिम हुयो उन त ॾाढी रवादारी जी ॻाल्हि कई। सिंधी मीडिया ही जेका मल्हाए पियो पंहिंजो एकता जो ॾियारो, जंहिंखे आमतौर ते सकाफ़ती ॾींहुं पिणु चयो वेंदो आहे, जेको सुभाणे आहे, उन जो ॿ स्लोगन आहिनि। हिकिड़ो इहो आहे त सिंधू ऐं सिंधू जे जेके वसीला आहिनि उनजी वारसी कयो, ऐं ॿियो इंतिहा पसंदी खां आजी खपे सिंध असांखे, छो त सिंध में हींअर इंतिहा पसंद जी लहर वधणु शुरू थी आहे, जंहिंखे रोकियो वञे थो। उन जे लाइ तव्हां जेको पैगाम ॾिसो, तव्हां जेको पाणी जी ॻाल्हि कई, असीं कानून में चवंदा आहियूं मिल्कियत, मिल्कियत जेका आहे उहा हिकिड़ी उहा मिल्कियत अव्हांजी ज़ाती आहे, हिकिड़ी अव्हांजी फैमिली जी आहे, हिकिड़ी अव्हांजे इलाइक़े जी आहे, हिकिड़ी अव्हांजी क़ौम जी आहे। तव्हांजो घरु, तव्हांजा कपिड़ा, ही सभु शयूं अव्हांजूं ज़ाती मिल्कियत आहिनि। हिकिड़ी फैमिली जी प्रॉपर्टी आहे, हिकिड़ी हिन इलाइक़े जी, हिन सोसाइटी में जिते तव्हां रहो था इन जो ही पार्क सभिनी जी मिल्कियत आहे, रोड रस्ता सभिनी जी कंबाइन मिल्कियत आहे। अहिड़े नमूने सां ही सिंध जो जेको पाणी थो अचे, या असां सभिनी जी ज़ाती मिल्कियत बराबरि आहे। हाणे इहो त बिल्कुलु सौ सिधो दाड़ो आहे, सौ सिधो फुर आहे। दुनिया जा जेके बि पाणी जा कानून आहिनि त पहिरीं पुछड़ वारे खे पाणी पुॼायो मुतमिन ते, पोइ मथियनि खे अचे। मज़हबी जेको तरीक़ेकार आहे पाणी पुॼाइण जो, सो बि साॻियो ई आहे, पर असां वटि लछो इहो ॾाढ मुड़सी आहे त पाणी ते दाड़ा लॻनि था। बाक़ी ॿियो जेको स्लोगन आहे रवादारी, अदम तशद्दुद ॾे वञूं, आउं सम्झां थो त असांजे इहो मिज़ाज में आहे। इहा ॻाल्हि थी किथे त सूफ़ीज़म तव्हां सिंधियुनि खे पढ़ाईंदो, मूं चयो न सिंधियुनि खे पढ़ाईंदासीं कोन, उन्हनि खे अचे थी, उन्हनि रत में शामिल आहे, सिर्फ़ु उन्हनि खे रियलाइज़ कराइबो। सो आउं सम्झां थो सूफ़ीज़म, असीं सभु सूफ़ी आहियूं। सिंधी जेको बि हितां जो हिन धरती जो पाणी पियो वेठो आहे न, दरिया सिंधु जो, सभु को सूफ़ी आहे। उहो पाणी सां गॾु शायदि रत में शामिल थियो थो वञे। असांजे सूफ़ीज़म त जियो और जीने दो, अदम तशद्दुद ॾे वेंदासीं, ऐं ॿिए खे सहप हूंदी, ॿिए जे मज़हब जी, ॿिए जे सोच जी, असां सभई हिक ॿिए जे बर्दाश्त कंदासीं। अव्हांजी वॾी महिरबानी, अव्हां टाइम ॾिनो, सुख सां जियो, सुख सां जीअण ॾियो, ॿियनि इंसाननि खे पाण जहिड़ो इंसान सम्झो। इहा सिंध जी जेका सकाफ़त हुई, ऐं उनखे यूरोप कंहिं हद ताईं उनखे अपनायो आहे,
ऐं सूफ़ीज़म उहो आइन आहे जेको बुनियादी हक़ ॾिए थो पंहिंजे अवाम खे, कमज़ोर माण्हू खे बुनियादी हक़ ॾिए थो पियो। त हाणे इहा लहर अरब सॻोरनि ताईं पहुती आहे, उते हुननि इहो सोचियो आहे त पोइ असां इहो उमेद रखूं था त सिंध हिते बि उन्हनि जी अॻुवाणी कंदी ऐं सिंध जेका अचे पई असां वटि इंता पसंदी लहर उनखे रोकींदी ऐं जेको पंहिंजो पुरअमन चहिरो आहे उहो दुनिया जे साम्हूं आणींदी, दुनिया जी अॻुवाणी कंदी। नाज़रीन, तव्हांजी वॾी महिरबानी। असांजो प्रोग्राम तव्हांखे ठीकु लॻो हुजे, सुठो लॻो हुजे त यकीनन उनखे शेयर कजो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो। ख़ुदा हाफ़िज़।